कुंभ पुलिस बासर जे चुर्च ते गोठ धुपार ते चढ़ाई करे पोरियत इल्ताफ लाशारी जे घर में घिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तकदुस पायमाल कंदे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो। तशद्दुद करण बाद घरू सामान, रोक रक़म, सोन ऐं ॿिनि नौजवाननि इम्तियाज़ ऐं दीदार खे खंभे खणी वई। संदन वारसनि जो IG सिंध ऐं SP खेरपुर खां दाईंदे घुर कई त असांजे लख़्त जिगरनि खे असांजे हवाले कयो वञे ऐं कुंभ पुलिस जी नाजाइज़नि ते नोटिस वठी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जेको हिते असांजे जे लाइ ज़ुल्म करे राति 7 मोबाइलूं वठी 2 के कारूं वठी हिते बच्चनि खे निंड मां उथारे बच्चनि खे गहले उछले परे उछले घर में लही पिया आहिनि जंहिंमें ताला संदूकूं पेतियूं हंध ट्रपड़ सोन 2 तोला सोन 80,000 का शइ न छॾी अथऊं घर में जंहिंमें कुटे वठी 2 छोकिरा विया आहिनि जेके हिन महिल ताईं थाणे ते बि न आहिनि। असां सभई थाणे कुंभ कोट ॾिजी जो छोॾाऊं घुमी फिरी आहियूं त असांखे छोकिरा ॾसण बि कोई कोन छोकिरा हिन महिल असांखे खपनि। वज़ीर आला सैयद मुराद अली शाह के असां गरीबन सां ज़ुल्म था पुलिस वारा कनि ऐं वॾेरो बासर डॉक्टर जब्बार लाचारी ज़ुल्म करे थो। जब्बार लाचारी 7 महीना अॻु मूं ते FIR कूड़ियूं FIR कराई वई जंहिं ते वरी लाचार कुंभनि जे ऐं फ़कीराबाद जे लाचारनि जो झेड़ो थियो आहे। वरी बेगुनाह मूं ते डबल ट्रिपल में FIR करे सगावती चकर आहिनि जातो मूं ते वरी FIR कराई वई आहे। 2 तोला सोन जा 80,000 रोक 15 बोरियूं अन्न जूं 10 रिलियूं खणी वई आहे। असां सां कोई बि तावन नथो करे असां सां ज़ुल्म थियल आहे। राति 1 बजे पुलिस रेड कयो सोन 80,000 15 बोरियूं अन्न जूं खणी विया। असांजी महिरबानी करे असांखे